गुलाम मोहम्मद मंसूरी ठठी ज़िले जो दड़ो शहर जो मूं गवर्नर हाउस में अर्ट काउंसिल में हिन मुलाक़ात कई हुई गवर्नर साहब सां जे तव्हां इन ऐलान कयो हो न तव्हांखे 50,000 रुपया मां ॾियां थो। पोइ मूंखे 10,000 रुपया 2 कलाक खां पोइ विहारे 2 कलाक खां पोइ मूंखे 10,000 रुपया मिलिया। पोइ मूंखे चवनि तव्हां सां राब्तो कान्हे, नंबर ॾिनोमि, तंहिंखां पोइ मूंखे अञा को राब्तो कोन थियो आहे। हाणे हींअर गवर्नर हाउस से कापियूं जमा करायूं आहियूं, उनखे भई 8 ॾींहं थी विया आहिनि, मूंखे को जवाबु कोन मिलियो आहे। मुंहिंजे किराया चढ़िया पिया आहिनि, मुंहिंजी बीमारी जी हालत लॻी पई, मूं दवा लाइ पैसा कोन्हनि जो आउं उनखे पंहिंजो इलाजु करायां। ऐं गवर्नर मूंखे पाण तसली ॾिनी हुई त तव्हांजो कमु थी वेंदो। ऐं वेठो आहियां को घबरायो न, त हाणे तक आउं घबराए छा, मुंहिंजो को औलाद कोन्हे या को मुंहिंजो को वसीलो कोन्हे जो आउं को पंहिंजो इलाजु करायां, को केॾांहुं वञां। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो उनजो मूंखे कॾहिं जवाबु मिलंदो, छा मूंखे को मदद करायो। गवर्नर सिंध सां बि आहे, गवर्नर मुराद अली शाह सां बि आहे मुंहिंजी उमेदु, सम्झियल बुलाल भुट्टे सां बि मुंहिंजो आहे तवजो न बाबा आउं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजो को औलाद बि कोन्हे जो को मां पंहिंजो इलाजु करायां, को वसीलो कयां। घर में घर खाधे लाइ पैसा कोन्हे जो बचनि खे खारायां ऐं किराया आउं किथां भरियां। मुंहिंजी को हेल्प कयो, मुंहिंजी मदद कयो, जेको मुंहिंजो ऐलान थियो आहे हुन मां मूंखे कुझु मदद करे छॾियो। ऐं जो मूं अहिड़ो कोई ग़रीब ॾोह त कोन्ह कयो आहे। ग़रीब थियण करे असांजो कोई गुनाह त कोन्हे, या असांजो को गुनाह हुजे त ॿुधायो त पाण खे फांसी ॾेई मारे छॾियो या रोडनि ते पाण खे ख़ुदकुशी करे छॾियो। हाणे ॿुधायो असीं छा कयूं, हिन खां वधीक मूंखे बयानु नथो ॾेई सघां। ऐं मुंहिंजो को वसीलो हुजे त आउं वञी पुठियां दौड़ां कोन, प्रेस काउंसिलिंग कोन कयां, न हुन पासे आउं अचां, न हिन पासे आउं कोन धिका खां। न मूंखे अॼु 8 ॾींहं थी विया आहिनि, 4 तारीख़ खां वठी एतिरो टाइम थियो आहे, मूंखे 10,000 रुपया सिर्फ़ु मिलिया। गवर्नर मोकिलिया 10,000 रुपया, पोइ उन पी ओ हो या उनजो सेक्रेटरी हो या ख़ुदा ख़बर अठनि कौंसल जो माण्हू हो, त केर बि मूंखे 10,000 रुपया न अची बाबा तव्हां सां जल्दी राब्तो थींदो। अञा तक मुंहिंजो नंबर मूंखे मिली चुको आहे, मूंसां को राब्तो कोन थियो आहे। हा मूंखे ॿुधायो, मुंहिंजी मदद कयो। ऐं वञी शाम जी तक हुते वेठो आहियां, शाम तक हुते वेठो आहियां, राति तक हुते वेठो हूंदुसि। मूंखे को जवाबु कोन्हे, मूंखे जवाबु ॾियणु खपे। मुंहिंजो को वसीलो कोन्हे, मुंहिंजे घर जो को वसीलो आहे कोन्हे, जो खाधे पीते को निज़ाम कोन्हे। हलो मुंहिंजी घर जी तहक़ीक़ात कयो। ऐं कोन थो चाहियां कूड़ो आहियां त मुंहिंजी तहक़ीक़ात कयो। मुंहिंजे घर हलो क्यामाड़ी में रहंदो, की कराची शहर में रहंदो, किराए ते रहंदो, पंहिंजो घर कोन्हे, को वसीलो कोन्हे, ऐं केॾांहुं वञां। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।